अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे त ठीकु हूंदव। दोस्तों, अॼु आउं तव्हांखे विसरक या विसरक जे बारे में ॿुधायां थो। ही हिकु नंढी वीडियो आहे ऐं हिकिड़ो सोलो नंढिड़ो फार्मूलो तव्हांखे ॿुधायां थो। विसरक ऐं अविसरक जी परख कीअं कजे ऐं उहे लिखजनि कीअं। सभ खां पहिरीं ॻाल्हि यादि रखो त जेको ॻरो आवाज़ु आहे उनखे विसरक चयो वेंदो आहे, जीअं भ, थ, घ। यानी उहो आवाज़ जंहिंसां जेको सीने मां निकिरे, उन साह सां गॾु उहो आवाज़ु निकिरे, उनखे विसरक चयो वेंदो आहे, ॻरो आवाज़ु। ऐं ॿियो हूंदो आहे हल्को आवाज़ु, जीअं ब, ॿ, ख, ख। इहे आवाज़ जेके आहिनि इहे अविसरक आहिनि ऐं इहे जेके आहिनि से साह सां गॾु नथा निकिरनि, इहे ज़ुबान जे चोड़ण सां ई इहे आवाज़ प्रॉपरली निकिरी वेंदा आहिनि। ठीकु आहे, माण्हू उचारे सघे थो इहे आवाज़। सो इनखे लिखण जो तमामु आसान तरीक़ो आहे। सुञाणण जो तरीक़ो तव्हां सम्झी वरितो, हाणे लिखण जो तरीक़ो तव्हां ॿुधो। लिखण जे लाइ सभ खां पहिरियां तव्हांखे हिकु ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त इन्हनि ॿिन्ही जे लाइ सिंधी ॿोलीअ में ॿ हे अलॻि अलॻि रखियल आहिनि। हिकिड़ी हे अठ जी शिकिल वांगुरु आहे, हिकिड़ी हे नॉर्मल जेका असां लिखंदा आहियूं। जीअं हाणे तव्हांखे लिखी ॾेखारियां थो। पाण हिते सिंधीअ में लिखूं था, कहिड़ा हाल आहिनि। हाणे ॾिसो, हिन में कहिड़ा में हे अलॻि आहे, कहिड़ा यानी हे खे हरकत आहे, ज़बर ज़ेर पेश का न का हरकत आहे। ऐं हे जेको आहे हिते काफ़ वारो, इहो सीने मां नथो निकिरे, इन करे असां हिनखे अविसरक चवंदासीं। जीअं असां ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ लिखूं था, मुंहिंजो, त मुंहिंजो में बि हे जेको आहे उहो अलॻि प्रोनाउंस थिए थो, मुंहिंजो। ठीकु, त हाणे हिन में जेका हे पाण लिखूं पिया, इहा हे अठ जी शिकिल वारी न आहे, यानी ही शिकिल वारी हे न आहे। ही जेको लफ़्ज़ लिखियो आहे मुंहिंजो, इहो लफ़्ज़ ग़लति आहे ऐं सही तरीक़ो लिखण जो ही आहे, यानी जंहिं हे ते हरकत अचे, यानी ज़बर ज़ेर पेश, पर उन खे जेको लिखबो त उहो हीअं लिखबो, जीअं हिते मुंहिंजो में हे लिखियलु आहे या कहिड़ा में हे लिखियलु आहे। पर जेकॾहिं असां उहो विसरक वारो आवाज़ु लिखंदासीं, विसरक वारी हे लिखंदासीं, त उहो कीअं? विसरक जे लाइ खोड़ अहिड़ा सिंधी ॿोलीअ में आवाज़ आहिनि जिन खे अखर ॾिनल आहिनि, अखर उन्हनि जे लाइ मख़सूस कयल आहिनि, ऐं खोड़ अहिड़ा आवाज़ आहिनि जिन जे लाइ अखर मख़सूस न आहिनि कयल। जीअं मिसाल तौरु असां वटि आवाज़ आहे हिकिड़ो भ, भ, बे, ऐं हे जेको आहे छातीअ मां जेको गॾु थो निकिरे, उन खे असां प्रोनाउंस कंदा आहियूं भ। ऐं सिंधी ॿोलीअ में चइनि नुक़्तनि वारी बेबला यानी बेभोलड़ो, उहो असां हिन खे जेको आहे सो लिखंदा आहियूं। इहो इन भ विसरक आवाज़ जो मख़सूस अखर भ यानी चइनि नुक़्तनि वारो आहे। पर जेकॾहिं साॻे तरीक़े सां असां घ लिखूं था, त असां घ हीअं लिखंदासीं, अठ जी शिकिल वारी हे, ठीकु, ऐं गाफ गॾह। हाणे इन ई साॻे तरीक़े सां खोड़ अहिड़ा आवाज़ ठहनि था। हिकिड़ो आवाज़ आहे ल, जीअं असां चऊं था त कुल्हो, त हाणे कुल्हो में कुल हो, यानी हे अलॻि सां नथा प्रोनाउंस कयूं, भले असां तकड़ में चऊं या आहिस्ते आहिस्ते ॻाल्हायूं, पर उहो साॻियो ई जेको आवाज़ आहे उहो लाम सां गॾु हे जो हूंदो आहे। जीअं कुल्हो ऐं सन्हो ऐं जेको आहे सो माण्हू, हाणे इहो जेको हे जेको आहे इन सां गॾो गॾु पियो हले, अणे वण सां गॾु पियो हले, लाम लकुण सां गॾु पियो हले, नून नथ सां गॾु पियो हले। ठीकु, अच्छा, वरी जेकॾहिं असां हे अलॻि सां ॾिसूं त शींहं, मेंहं, ठीकु आहे, इहे अलॻि सां आहिनि, इहे अलॻि हे आहिनि, इहे अविसरक वारा हे आहिनि। हाणे इहो कीअं लिखबो, हाणे तव्हांखे सिंपल तरीक़ो, नंढिड़ो आसान तरीक़ो तव्हांखे ॾेखारियां। शीन जे नून एच प्रेस करणी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु, ऐं वरी एन प्रेस करणी आहे, नून प्रेस करणी आहे। हाणे हीउ जेको शींहं स्क्रीन ते जेको लिखिजी आयो आहे, इन में जेको आहे हे जेका आयल आहे उहा उन में का न का हरकत आहे, उन ते का न का हरकत लागू थिए थी, ज़बर ज़ेर पेश, त उन करे इन खे हिन जेको शिकिल में असां लिखंदासीं। पर जेकॾहिं साॻे तरीक़े सां असांखे सन्ही लिखणो आहे, त सीन नून अल्टर एच जे। हाणे ही लफ़्ज़ थी वियो सन्ही। हाणे इहो सन ही कोन पढ़बो, सन ही कोन पढ़बो, इन खे पढ़बो सन्ही, नी, न,
आवाज़ जेको आहे न जो आवाज़ आहे। साॻे तरीक़े सां कुल्हे जे लाइ काफ़ लाम अल्टर एच वाव कुल्हो, पर जेकॾहिं असां काफ़ लाम ऐं ही हे ॾियूं इहो ग़लति थींदो, इहो थी वेंदो कल हो या कुल हो। ठीकु आहे, इहो हे अलॻि सां पढ़ियो वेंदो। जीअं तव्हां उर्दू में तव्हां ॾिठो हूंदो, इन जो उर्दू में तमामु आसान फ़र्क़ु सम्झायल आहे। पाण हिते उर्दूअ जो हिकिड़ो फॉन्ट चेंज करे थो वठांसि। उर्दूअ में असां हिकिड़ो लफ़्ज़ लिखंदा आहियूं बहन, ठीकु आहे, ॿियो वरी लिखंदा आहियूं भाई। हाणे जेको भाई जेको लफ़्ज़ आहे हीअ, हिन खे ईअं सम्झो त पंहिंजो कुल्हे वारी हे जेका ही हे आहे उहा हिन में ही उर्दूअ में ही हे आहे। ठीकु आहे, ऐं जेकॾहिं बहन वारी जेका ही हे जेका नज़र अचे पई, जंहिंखे हेठां खां जेको सो उल्टी जे खड़ी ज़ेर आहे, उहा साॻी हे असां वटि सिंधीअ में हिन शिकिल में अचे थी। ठीकु, हाणे जेकॾहिं तव्हां भाई हीअं लिखंदव त इहो भाई न थींदो, इहो बहाई थी वेंदो हलियो। साॻे तरीक़े सां जेकॾहिं कुल्हो तव्हां हीअं लिखंदव जीअं हिन में नज़र अचे पियो त इहो कुल्हो न थींदो, कल्हो थी वेंदो हलियो। ठीकु, अच्छा, ऐं साॻे तरीक़े सां जे असां वटि सिंधी ॿोलीअ में खोड़ ॿिया अखर आहिनि, जीअं घोड़ो। हाणे घोड़े जे लाइ असां वटि अल्फ़ाबेट में हिकिड़ो अखर मख़सूस आहे घे घोड़ो, ऐं जे झिरकी लाइ अखर मख़सूस आहे। ठीकु, पर ॿाराणो किताब जेॾी महिल असां सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो पढ़ंदा आहियूं त उन में आख़िरी सबक़नि में हिकिड़ो सबक़ इहो बि आहे जंहिंमें इहो वाज़े करायल आहे सनी छोकिरी सवेर सुम्ह सवेर उथ। हाणे इहो सुम्ह जेको लफ़्ज़ आहे इहो बि विसरग जो लफ़्ज़ आहे, सीन मीम अल्टर एच ही ए। हाणे इहो सुम्ह लफ़्ज़ ईअं लिखिबो छो जो मीम सां गॾु इहो हे जो आवाज़ थो पियो अचे। ऐं सनी ईअं लिखिबो जीअं मथे लिखियो पियो आहे सीन नून एन अल्टर एच ये सनी। ठीकु आहे, ऐं थुलो थे लाम अल्टर एच वाव थुलो। हाणे इहो ल जो आवाज़, न जो आवाज़ ऐं म जो आवाज़, इहे जेके आवाज़ आहिनि इन्हनि सां गॾु असां विसरगी हे लॻाईंदासीं जेका अठो अठ जी शिकिल में आहे, अठ जी शिकिल में हे अचे थी पई। उर्दूअ में उहा हे पिण जेको दो चश्मी हे आहे, असां उनखे जीअं उर्दू में तव्हां तसवुर कयो उर्दू लिखणु तव्हांखे ईंदी हूंदी त उर्दू में जेको आहे दो चश्मी हे आहे, असां वटि दो चश्मी अठ शिकिल वारी हे असां हुनखे चवंदा आहियूं। विसरगी हे असां वटि घणो त हुनखे चयो वेंदो आहे। साॻे तरीक़े सां जेकॾहिं असांखे को नओं लफ़्ज़ ठाहिणो आहे, परख करणी आहे त उहो विसरग आहे या अविसरग आहे, त उनजो सफ़ा आसान तरीक़ो आहे, तव्हां उहो आवाज़ उचारियो। जीअं मिसाल तौरु असां वटि थ लफ़्ज़ आहे थ, त थ लफ़्ज़ इहो सीने मां हे जो आवाज़ कढे थो थोरो घणो। उर्दूअ में थ लफ़्ज़ खे जेको सो ते ऐं हे मिलाए लिखंदा आहिनि, जीअं थ उर्दूअ में थ हीअं थींदो, ऐं पाण वटि सिंधी ॿोलीअ में इन जो अखर मख़सूस आहे थे थंब। ऐं ठ उर्दूअ में टे टिंडण ऐं हे हरणी ही जेका आहे उर्दूअ में ठ जे लाइ इहो इस्तेमालु थींदो आहे। त घ झ ल म न घ, हाणे इहे जेके विसरगी आवाज़ आहिनि, इन्हनि विसरगी आवाज़नि में तव्हांखे ही हे हरणी इस्तेमालु करणी आहे। जेकॾहिं तव्हां वटि इहा हे हरणी नज़र न पई अचे, तव्हां MB सिंधी जो 2.0 वर्जन इंस्टॉल करे वठो burberry.com तां, ऐं MB लतीफ़ी जा नवां जेके लेटेस्ट फ़ॉन्ट आहिनि, अपडेट थियल फ़ॉन्ट आहिनि, उहे इंस्टॉल करे ॾिसो। दोस्तों, उम्मीद है तव्हांखे हीअ नंढड़ी वीडियो सम्झ में आई हूंदी। जेकॾहिं वरी बि सम्झ में न अचे, कुझु क्वेश्चन हुजनि, के सवाल हुजनि, मूंखां केॾी महिल पुछी सघो था। लख लाइक।